ईरान अमेरिका सां कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हियुनि खे रद्द करे छॾियो। अमेरिकी ज़मीनी हमले खे मुंहुं ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं। असां कंहिंखां बि जंग बंदी जो मुतालबो नाहे कयो। गुज़िरियल हफ़्ते खां स्टीव विटकोफ या जेरेड कुशनर सां बि को राब्तो नाहे थियो। अमेरिका सां कंहिं बि क़िस्म सां ॻाल्हियुनि खे रद्द कयूं था। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जो अमेरिकी टीवी खे इंटरव्यू। ईरान जो दिफ़ाई निज़ाम मुकमल तबाह थी चुको आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावा। संदसि चवणु आहे त ईरान में हाणे हमला रोकण जी सलाहियत नाहे रही। अॼु बि ईरान में नई क़यादत खे निशानो बणायो आहे। कंहिं बि शइ खां पहिरीं ईरानी फ़ौज खे ख़तमु करणो पवंदो। जर्मनी ईरान जे हवाले सां बहितरीनु सहकारु कयो। कुर्दुनि जे तरफ़ां ईरान ते हमिलो करणु ॾाढो सुठो समझो हूंदो। हू ईरान ते कुर्दुनि जे हमले जी हिमायत करे थो। ईरान में अमेरिकी ऐं इसराइली हमलनि जो सिलसिलो जारी। शहीदनि जो अंगु 1230 थी वियो। तेहरान, अस्फ़हान ऐं ॿियनि शहरनि ते बमबारी। ईरानी मीडिया मूजिबि ईरानी शहर सनंदाज में रेडियो ऐं टेलीविज़न जी इमारत ते हमला कया विया। तेहरान में आज़ादी स्क्वायर जे ओलह में केतिरनि ई हंधनि ते बमबारी। इसराइल जो लेबनान में रहाइशी कम्पलेक्स ते हमिलो, 3 माण्हू शहीद, 6 ज़ख़्मी। लेबनान में हमलनि सबबि शहीद थियलनि जो मजमूई अंगु 75 ताईं पहुची वियो। ईरान जे जवाबी हमलनि जे नतीजे में इसराइल में तबाही वधीक, 11 ॼणा मारिजी विया, 6 अमेरिकी फ़ौजी बि शामिल। अरब मीडिया मूजिबि ईरान जे हमलनि में गॾियल अरब इमारतुनि में 3, कुवैत में 2 फ़ौजियुनि समेत 4, बहरीन ऐं ओमान में हिकु शहरी मारिजी वियो। ईरानी क़ौमी सलामती काउंसिल जे सरबराह अली लारिजानी जो चवणु आहे त अमेरिकी हॾनि ते ईरान जे हमलनि में हिन वक़्त ताईं 500 अमेरिकी फ़ौजी मारिजी चुका आहिनि। ईरान अमेरिका खां जंगी जहाज़ तबाह करण जो बदिलो वठी छॾियो। ईरानी सरकारी टीवी मूजिबि ईरानी सामूंडी जंगी फ़ौज जे दस्तनि पर्शियन नार जे उतर वारे हिसे में हिकु अमेरिकी टैंकर खे मिसाइल सां निशानो बणायो। हमले खां पोइ अमेरिकी टैंकर मां बाहि भड़की रही आहे। हॉर्मस लंघ मां हिकु फुड़ो तेल न ॾींदासीं। ईरानी पासदाराने इनक़लाब जहाज़नि खे तहफ़ुज़ ॾियण जी ट्रंप वारे बयान खे चैलेंज करे छॾियो। ईरानी पासदाराने इनक़लाब जो चवणु आहे त ट्रंप अञा ताईं हॉर्मस लंघ खोलण लाइ जहाज़ न मोकिले सघियो। अमेरिका समुंड में मिसाइल ऐं ड्रोन खां सवाइ ॿियो कुझु ज़ाहिर ई नाहे करे सघियो। इसराइल ऐं अमेरिका जे हदफ़नि ते भरपूर हमला जारी आहिनि। ईरानी फोर्सिस जा मिसाइल ऐं ड्रोन ख़ते में अमेरिकी ऐं इसराइली अॾनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। तल अबीब ऐं वलारियल बैतुल मुक़दस समेत केतिरनि ई अहम इसराइली हंधनि खे निशानो बणायो। ख़ते में अमेरिका ऐं इसराइल जा 7 जदीद रेडार सिस्टम तबाह करे छॾिया। ईरान जे पासदाराने इनक़लाब चयो आहे त हमलनि सबबि अमेरिकी ऐं इसराइली निगरानी जो निज़ाम ऊंधो थी वियो। इसराइली बचाव वारी वज़ारत ऐं बिन गोरियान एयरपोर्ट खे बि निशानो बणायो वियो। इसराइल में 100 कलाकनि खां सायरन वॼी रहिया आहिनि। इसराइली शेल्टर्स में पनाह वठण ते मजबूर थी विया। ईंदड़ ॾींहंनि में हमलनि जी शिदत में दाइरो वधी वेंदो। हिंदी समुंड में अमेरिकी ॿेड़े इब्राहिम लिंकन ऐं हिकु डिज़ास्टर खे बि निशानो बणायो। कुवैत, बहरीन ऐं क़तर में अमेरिकी फ़ौजी ठिकाननि ते बि बमबारी कई वई। इसराइल ऐं अमेरिका जे हदफ़नि ते भरपूर हमला जारी आहिनि। ईरानी फोर्सिस जा मिसाइल ऐं ड्रोन ख़ते में अमेरिकी ऐं इसराइली अॾनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। तल अबीब ऐं वलारियल बैतुल मुक़दस समेत केतिरनि ई अहम इसराइली हंधनि खे निशानो बणायो। ख़ते में अमेरिका ऐं इसराइल जा 7 जदीद रेडार सिस्टम तबाह करे छॾिया। ईरान जे पासदाराने इनक़लाब चयो आहे त हमलनि सबबि अमेरिकी ऐं इसराइली निगरानी जो निज़ाम ऊंधो थी वियो। इसराइली बचाव वारी वज़ारत ऐं बिन गोरियान एयरपोर्ट खे बि निशानो बणायो वियो। इसराइल में 100 कलाकनि खां सायरन वॼी रहिया आहिनि। इसराइली शेल्टर्स में पनाह वठण ते मजबूर थी विया। ईंदड़ ॾींहंनि में हमलनि जी शिदत ऐं दाइरो वधी वेंदो। हिंदी समुंड में अमेरिकी ॿेड़े इब्राहिम लिंकन ऐं हिकु डिज़ास्टर खे बि निशानो बणायो। कुवैत, बहरीन ऐं क़तर में अमेरिकी फ़ौजी ठिकाननि ते बि बमबारी कई वई। जंगी हालतुनि जे ख़ात्मे ताईं पाकिस्तान खे क़तर खां LNG न मिलंदी। पेट्रोलियम डिवीज़न जे ज़रियनि जो चवणु आहे त क़तर पाकिस्तान खे गैस जी सप्लाई न थियण जे हवाले सां आगाह करे छॾियो। मार्च जे महीने लाइ क़तर खां 8 LNG कार्गोस अचणा हुआ। पाकिस्तान खे मौजूदु LNG जी लोड मैनेजमेंट करणी पवंदी। पाकिस्तान में सनती सेक्टर समेत ॿियनि शोबनि खे LNG सप्लाई मुतासिर थींदी।
भारत इंग्लैंड के हराए T20 वर्ल्ड कप के फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। भारत इंग्लैंड के खिलाफ ॿियो सेमीफाइनल 7 रन्सुनि तां खटे वरितो। इंग्लिश टीम 254 रन्सुनि के हदफ़ के मुक़ाबले में 7 विकेटुनि के नुक़सान ते 246 रन्सूं ठाहे सघी, जेका बितल 48 बालुनि ते 105 रन्सूं ठाहियूं। विल जैक्सन 20, जॉस बटलर 25 ऐं सैम करन 18 रन्सूं ठाहे सघियो।